अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कीअं आहियो? श्री राग में तव्हां सभिनि खे भलीकार चऊं था। फरज़ाना तव्हां भलीकार चओ, तव्हांखे पूरो हफ़्तो अस्सलाम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सिंगर फरज़ाना बहार। श्री राग में मां बि तव्हांखे भलीकार कयां। बिल्कुलु असां ॿिन्ही तरफ़ां तव्हांखे भलीकार बि चऊं था ऐं असांखे इहो बि अहसासु आहे त तव्हां सभिनीनि असांखे पूरो हफ़्तो मिस कयो आहे ऐं ॾाढो मिस कयो अथनि असांखे खोड़ सारियूं कॉल्स बि आयूं, खोड़ सारा मैसेजिस बि आया, पोइ व्हाट्सएप जी सूरत में हुजनि या फेसबुक जी सूरत में हुजनि या असांजा जेके पाण प्रीवियस प्रोग्राम्स में जेके लिंक्स रखियूं पे नंढनि गाननि जा फिलर रखियासीं पे। तो माशाल्लाह असांजो श्री राग एतिरो माशाल्लाह श्री राग के अल्लाह साईं तरक्की ॾिनी आहे, जो पाण साम्हूं फैन मिलनि था, उहे चवनि था त ॾाढो तव्हांजो सुठो ज़बरदस्त प्रोग्राम आहे ऐं तव्हां सभिनी खे ॾिसी ॾाढी ख़ुशी। इहा कामयाबी आहे, इहा पंहिंजी प्रोग्राम जी कामयाबी आहे। इहा कामयाबी उन्हनि जी आहे जेके असांजे प्रोग्राम खे एॾो प्यार सां ॾिसनि था, जेके असांजे प्रोग्राम में एतिरो इंट्रस्ट ॾेखारीनि था त कॉल्स बि कनि था, असांखे मैसेज बि कनि था ऐं वरी असांखे फॉलो बि कनि पिया। मुख़्तलिफ़ जेके सोशल साइट्स आहिनि, जेके सोशल मीडिया जूं साइट्स आहिनि, तव्हां पंहिंजे पेजिस ते रखंदा हूंदा, KTN जे पेजिस ते पाण असीं कोशिशि कंदा आहियूं त असांजो श्री राग जा जेके एपिसोड्स या जेके बि ख़ूबसूरत ॿिया गाना आहिनि जेके तव्हां ओॾीमहिल न ॾिसी सघिया हुजनि, त असीं उहे उन्हनि खे कटे असीं तव्हांखे थोरा करे असीं तव्हांखे यूट्यूब ते बि ॾेखारींदा आहियूं, फेसबुक ते बि ॾेखारींदा आहियूं ऐं अगरि असांखे IT वारा असां ते महिरबानी हूंदा आहिनि त असांखे ॾेई छॾींदा आहिनि, त पोइ असीं व्हाट्सएप बि करे छॾींदा आहियूं सभिनीनि खे त भई तव्हां सभु ॿुधो ऐं तव्हां सभु ॾिसो ऐं तव्हां सभु कमेंट कयो त असांजो प्रोग्राम तव्हांखे कीअं पियो। तव्हां ॾियो ख़बर छा कीअं गुज़रियो सॼो हफ़्तो का म्यूज़िक ते कमकार थियो को? बिल्कुलु सॼो हफ़्तो ॾाढो सुठो गुज़रियो ऐं हाणे त रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, त हाणे अञा जेको हिकिड़ो हफ़्तो बचियो आहे त हुन जे लाइ जेको आहे कमु इलाही तेज़ थी वियो आहे, छो जो शोज़ बि वधी विया आहिनि, रिकॉर्डिंग्स बि वधी वियूं आहिनि। बिल्कुलु ऐं रमज़ान ईद जे लाइ तव्हां जी अॼुकल्ह छा मसरूफ़ियात आहे? असां त मसरूफ़ हफ़्ते खां बाद ई तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात थींदी आहे। आऊं त डे बिज़ी नाइट बिज़ी, माना असां वटि त टाइम बि कोन्हे को न। असां तव्हांजे बारे में ॿुधां थी, तव्हां माशाल्लाह हींअर ॾाढो कोशिशि कंदा आहियूं ऐं असां उन में कोशिशि कंदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे रमज़ान जो हिकिड़ो महीनो आहे, असां ते वरी ड्यूटीज़ बि हूंदियूं आहिनि, वरी मुख़्तलिफ़ ट्रांसमिशंस बि करणियूं पवंदियूं आहिनि, वरी ईद जी ट्रांसमिशन बि करणी पवंदी आहे। रमज़ान जी जेका ट्रांसमिशन आहे उनमें त ॾाढी महिनत थी थिए। बिल्कुलु वॾी महिनत जो कमु त सॼो आहे। ॾिसो महिनत जंहिं कम में न हूंदी त उहो कमु के कम जो कोन्हे को, महिनत में ई अज़मत आहे। ऐं असांजा म्यूज़िशियंस बि असांखे ॾाढो मिस कयूं। सलाम भाई, कैसे हैं आप? ठीक हैं? कैसे हैं आप सब? ज़बरदस्त। सलमान भाई कैसे हैं आप? ये भी असांजे प्रोग्राम जो हिकड़ो हिस्सो आहे, इन्हनि खां सवाइ त कुछ नहीं। बिल्कुल ही नया त पेशावर में इलाही फैन आहिनि, इलाही फैन सलाम ईंदा आहिनि पेशावर खां। पेशावर मां कॉल ईंदियूं आहिनि, न दोस्त वटि इलाही असांजो ड्रपा शायद खणी न वञे, न केर कोन खणंदो जेसीं ताणी असां सां गॾु आहे तेसीं ताणी केर कोन खणंदो। हां भाई, अगर किसी और के पास गए ना तो शायद भी आपको कोई नहीं। असां खां थोड़ो थिड़ियो माना केॾा वियो। अच्छा, जेॾीमहिल असीं आयासीं त फरज़ाना जेॾीमहिल जैमिंग पे कई, ज़बरदस्त अॼु कलेक्शन फरज़ाना खणी आई आहे। उन में कुझु गाना उहे आहिनि जेके तव्हांजा जेके कॉल्स आयूं त उहे बि हिन नोटिस कया त कहिड़ा कहिड़ा गाना आहिनि जेके तव्हां फ़ोन कॉल्स करे पंहिंजी फरमाइशूं कयूं, ऐं मूं वटि बि उहा ई फरमाइशनि जी लिस्ट आहे जेका तव्हां असांखे लास्ट प्रोग्राम्स में फ़ोन कॉल करे फरमाइश कई हुई। त अञा बि तव्हांजूं फरमाइशूं हुजनि त असांखे जल्दी सां ॿुधायो, असांखे जल्दी सां फ़ोन कॉल्स कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिल थियो ऐं पंहिंजी सुरीली आवाज़ बि ॿुधायो असांखे, हा न। त सुरीली आवाज़ सां ॻाल्हि यादि आई त सुरीलो गानो हींअर ॿुधंदासीं फरज़ाना बहार खां, ऐं ज़बरदस्त गानो आहे, हदीका कियानी जो गानो आहे, ज़बरदस्त। ऐं उनखे कमाल जो शोबी वारनि बि उनखे नए रंग सां नयो अरेंज कयो आहे। त अचो त इहो गानो एंजॉय था कयूं जी। बूहे बारियां तेनाली कंधा टपके मैं आवगी हवा बनके, बूहे बारियां बूहे बारियां।
सकदे मिट नहीं सकदे मैनू रब ने बनाया तेरे लई ओए मैनू रब ने बनाया तेरे लई ओए मत तेरा नाम लिख के बूहे बारियां है बूहे बारियां चन चढ़दा ते सारे लोकी पे तकदे डूंगे पानियां दे विच धीरे पे बलदे चन चढ़दा ते सारे लोकी पे तकदे डूंगे पानियां दे विच धीरे पे बलदे धीरे पे बलदे ठंड लग जांदी कच्चा घड़ा बन के ठंड लग जांदी कच्चा घड़ा बन के आवागी हवा बन के बूहे बारियां बूहे बारियां बूहे बारियां ते नाली कंधा टप के बूहे बारियां ते नाली कंधा टप के मैं आवागी हवा बन के बूहे बारियां है बूहे बारियां 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 एक्सीलेंट एक्सीलेंट Thank you, जबरदस्त thank you. जबरदस्त ऐं इहो हदीका कियानी जो मुंहिंजो फेवरेट गानो आहे ऐं ख़बर अथव छा आहे कुझु गाना हूंदा आहिनि अहिड़ा जेके सिंगर जी पहचान थी वेंदा पहचान आहिनि थी वेंदा आहिनि, उहे त उन्हनि मोस्टली खोड़ सारा गाना ॻाया आहिनि उन्हनि ईअं चइजे त असांजी लिविंग लेजेंड सिंगर्स में हुनजो शुमारु थिए थो हदीका कियानी जो ऐं स्पेशली इहो आउं त चई सघां थो त जॾहिं आउं स्कूल गोइंग हुअसि तॾहिं खां हू ॻाए पई अच्छा हा तॾहिं खां हू ॻाए पई त हा। मतिलबु सीनियर सिंगर आहे इलाही Senior आहे। ऐं उनजी हिकिड़ी सीनियर लिस्ट में जेके हुनजा फेमस गाननि जी लिस्ट में मुंहिंजे ख़्याल सां त इहो वन ऑफ द बेस्ट गानो इन जो आहे जंहिं हदीका कियानी जी हिकिड़ी अलॻि पहचान ठाही ऐं उन में जेके कंपोज़र्स आहिनि जेके अरेंजर्स आहिनि जेकी जिन जिन स्टूडियोज़ में हिन ये गाना परफॉर्म कया ऐं चवंदो उन्हनि कंपोज़र्स जे लाइ उन्हनि जिन लिरिक्स लिखिया उन्हनि सभिनीनि जे लाइ अगरि क्लैप हुजे त इहे कमाल जा इहे अलाए हींअर केॾां विया हलिया आहिनि वीचारा अलाए कहिड़ियुनि कुंडुनि में लिकी विया आहिनि अदा ॿाहिरि अचो असांजे लाइ बि कुझु न कुझु त ठाहिनि असां बि जेको छो त इहे ॾिसो केॾो ज़बरदस्त क़िस्म सां फरज़ाना बि हिन गाने खे परफॉर्म कयो ऐं हिकिड़ो चवंदा आहिनि त हर सिंगर जो हिकिड़ी पंहिंजी स्टाइल हूंदो आहे तव्हां इन गाने खे पंहिंजे स्टाइल सां ॻायो ऐं ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां तव्हां अॼु जेके बि सॉन्ग आहिनि सभु फरमाइशी आहिनि बिल्कुल सब फरमाइश ऐं तव्हां बि मुंहिंजे ख्याल में हिकिड़ी फरमाइश आहे असांजो दोस्त आहे उन असांखे इहो इन गाने जी फरमाइश तव्हां बि रिहर्सल कयो पिया ऐं ॾाढे सुठे अंदाज़ में असां ॾाढी रिहर्सल कईसीं अॼु पर छा आहे त गुज़िरियल पूरे वीक खां शोज़ एतिरा हुआ तंहिंजे करे असां थोरो नारी ॻाल्हि त गलो थोरो डिस्टर्ब आर्टिस्ट आहियूं भाई असीं बि इंसान आहियूं असांजे अंदरि बि हिकिड़ो अंदरूनी एटीट्यूड हूंदो आहे त भाई असांजो गलो ख़राब थी सघे पर असां कोशिशि कंदा आहियूं त असांजो अगरि गलो ख़राब हुजे त असीं तव्हांजे साम्हूं गलो सही करे ॻाइण जी कोशिशि कयूं फोन कॉल्स बि अचनि पियूं असां वटि खोड़ सारियूं त तव्हांजे फोन कॉल्स जो बि असांखे इंतज़ारु आहे त तव्हां असांखे फोन कॉल्स करे असांजे प्रोग्राम में असांजे शामिल थी सघो था अच्छा तव्हां फोन कॉल्स कयो पिया पर असां वटि गाननि जी लिस्ट इलाही वॾी आहे त इन करे असां चयो त पहिरें सेगमेंट में तव्हां भले फोन कॉल कंदा रहो पहिरीं असांजो प्रोग्राम ॾिसो पोइ तव्हांखे असीं नेक्स्ट ब्रेक में इनशाला फोन कॉल ज़रूरु न हिकिड़ी ॿी फरमाइश आहे मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त हिन दोस्त असांखे लास्ट वीक फोन कया पे इलाही पर एज़ यूजुअल फोन बिज़ी हो इलाही त हुनखे नंबर न मिली सघियो उन किथां बाख़बर ज़राए मां हुनखे ख़बर पई त ही ज़रियो आहे आमिर शाह नंबर हथु करण जो त हुनजो ज़रियो हथु कयो उन ज़रिए तां हुन मुंहिंजो नंबर वरितो हुन ज़रिए हुन मूंखे वरी कॉल करे हुन चयो त इहो गानो हुन जो बेसिकली इहो गानो हुन चयो त
आहे शमन मीराली साहब जो जी जी शमन मीराली असांजो सिंध जो ऐं पाकिस्तान जो सुपरस्टार आहे ऐं उन जो ई गानो आहे उन खां पहिरीं कंहिं ॻायो आहे इहा मूंखे न आहे ख़बर पर मूं जंहिं सिंगर जे वातां इहो गानो ॿुधो उहो शमन मीराली आहे सो आउं उनजो फैन बि आहियां त आउं कोशिशि कंदुसि त शमन भाई जो वरी हिकिड़ो पंहिंजो मुनफरिद स्टाइल बि आहे त असीं वरी पंहिंजे तरीक़े सां ॻाईंदासीं त अचो इहो गानो बि इंजॉय कयो तुझे दर्शन जा दीवाना हो सुबह सांझी तुझे दरते हो छलियो छोलियूं हो बीठा आहियूं हो तिन फकीरन जी तोखे पारत सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू हो गरीबन जी तोखे पारत गरीबन जी तोखे पारत ॾिसी तोखे जियन जेके ॾिसी तोखे जियन जेके हो पीरीतन जी तोखे पारत ओ पीरीतन जी तोखे पारत सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जी तोखे पारत ओ गरीबन जी तोखे पारत तुझे दर्शन जा दीवाना सुबह सांझी तुझे दरते ओ तुझे दर्शन जा दीवाना सुबह सांझी तुझे दरते छलियो छोलियूं बीठा आहिनि छलियो छोलियूं बीठा आहियूं ओ फकीरन जी तोखे पारत ओ फकीरन जी तोखे पारत सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जी तोखे पारत ओ गरीबन जी तोखे पारत हो तवा दर्दन जी आसाईं शिफा ॾींदे शहनशाह तूं तवा दर्दन जी आसाईं शिफा ॾींदे शहनशाह तूं ओड़े आया किथे तो दर ओड़े आया तो दर ओ मरीज़न जी तोखे पारत ओ मरीज़
सन जी तोखे पार कया सजण साईं मिठा माण्हू सजण साईं मिठा माण्हू ओ गरीबन जी तोखे पार कया ओ गरीबन जी तोखे पार कया ॾिसी तोखे जियन जेके ॾिसी तोखे जियन जेके ओ फ़क़ीरन जी तोखे पार कया ओ पीरीतन जी तोखे पार कया ओ मरीज़न जी तोखे पार कया ओ फ़क़ीरन जी तोखे पार कया क्या बात है जबरदस्त अच्छा यो गानो मुंहिंजो फेवरेट आहे ऐं असां वरी हिकिड़ो ॿियो मसलो बि आहे असां लाड़ी आहियूं न असीं लाड़ी आहियूं त असांजी सिंधी थोरी ॿी आहे चेंज आहे वरी हर के रीजन जी सिंधी थोरी सी डिफरेंट हूंदी आहे न किथे चवंदा आहिनि किथे काथे चवंदा आहिनि ऐं किथे वरी ॿियनि मुख़्तलिफ़ उचार हूंदा आहिनि सिंधी जा किथे आऊं चवंदा आहिनि किथे मां चवंदा आहिनि त असांजी सिंधी ॿोली एॾी मिठी आहे किथे ईअं चवंदा आहिनि त किथे हुन में खंडु पिया विझंदा आहिनि किथे हुन में माखी पिया विझंदा आहिनि किथे हुन में गुड़ पिया विझंदा आहिनि पर आख़िर में जेका उहो मिलाप थी मिठास निकिरंदी आहे उनजो वरी पंहिंजो ई असांजी ॿोली जो हिकिड़ो पंहिंजो ई मज़ो आहे असांजे प्रोग्राम श्री राग में हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो असां सां गॾु हुजो इन खां पोइ बि असां वटि खोड़ सारा ॿिया बि गाना आहिनि सॉन्ग्स आहिनि तव्हांजूं फरमाइशूं आहिनि वरी स्पेशली तव्हां सभिनीनि जा कॉल्स बि आहिनि त असीं सभु इंतज़ारु कंदासीं तव्हांजे कॉल्स जी बि हींअर वक़्तु आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो त असां सां गॾु ई रहिजो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक दोस्तों वेलकम बैक श्री राग तव्हां ॾिसो पिया ॿुधो पिया ऐं एंजॉय कयो पिया अच्छा हिकिड़ी सुठी ॻाल्हि इहा आहे असांजे हिन प्रोग्राम जी त हिन खे माण्हू ॾिसंदा त आहिनि ऑब्वियसली पर कुझु अहिड़ा असांजा ईअं चइजनि त फैन्स आहिनि जेके हिन प्रोग्राम खे ॿुधनि बि पिया जेके ॾिसी नथा सघनि वरी उहे ॿुधनि बि पिया त इहो बि ईअं चइजे त क्रेडिट KTN ॾांहुं वञे थो त हीउ हिकिड़ो फुली एंटरटेनमेंट चैनल आहे इन प्रोग्राम में जेको टाइम आहे उहो ॾाढो सुठो आहे टाइम बि ज़बरदस्त आहे हर को पंहिंजे घर में मानी वानी खाई वेठो हूंदो आहे आराम सां सुकून सां हींअर असांजी भेण आहे हिकिड़ी स्पेशली ईअं चइजे त मुंहिंजी ज़बरदस्त फैन आहे अगरि आउं पंहिंजी फैन लिस्ट कढंदुसि त हुन में पहिरियों नालो इन मुंहिंजी भेण जो हूंदो अनीता असांजी भेण जो नालो आहे अस्सलाम वालेकुम आऊं बिल्कुलु ख़ुशि आहियां भेण तबियत ठीकु आहे उहा बिल्कुलु ठीकु आहे ॻाल्हाए कीअं आहियो अनीता ठीकु आहियो महिरबानी असल में ॻाल्हि आहे न त अदा आमिर शाह चयो त तव्हां सिर्फ़ अदा जी फैन आहियो सभिनी जी फैन आहे पर मुंहिंजी नंबर 1 फैन आहे मुक़ाबलो सख़्तु अथई हिते कुझु गानो त ॿुधायो कहिड़ो गानो हाँ बिल्कुल वाह बिल्कुल ॿुधायां थो बिल्कुल आदि फरजाना खे कहिड़ी फरमाइश आहे मूंखे कहिड़ी फरमाइश आहे जी हाँ ॿुधायो लगी तो प्यार दे काबिल गली महबूब माना कर लगी तो प्यार दे काबिल गली महबूब माना कर मुझे तो कयो माइल गली महबूब माना कर लगी तो प्यार दे काबिल अरे वाह पूरा गानो याद
वाह वाह आदि वाह 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 तव्हांखे त सॼो गानो यादि आहे हा सॼो गानो यादि अथई सॼो गानो यादि करे वरितो तव्हां अरे वाह माशाल्लाह 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 ईअं ई असांखे फोन कंदी रहो अनीता ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं ईअं ई असांजो प्रोग्राम तूं ॿुधंदी रहो ऐं तुंहिंजियूं दुआऊं असांखे खपनि खोड़ सारियूं जीअं असीं तोखे गाना था ॿुधायूं तीअं तूं असांखे खोड़ सारे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे अनीता अॼु हिकिड़ो कमु करे छॾियो सुठो त हर को कॉल करे तव्हांजो गाने जी फरमाइश कंदो आहे लॻी थो प्यार जे क़ाबिल पर अॼु जेको तव्हांखे चवंदा आहिनि इन करे हाणे आदि अनीता बिल्कुलु बिल्कुलु हाणे हलूं था पंहिंजी फ्लाइट हाणे मूव थी करे जैकमाबाद ठीकु आहे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम सर कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह फयाज़ पिया ॻाल्हायो तव्हां ज़ाहिद भाई ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास अभी बात कीअं आहे असांजी भेण ठीकु ठाक बिल्कुलु ठीकु आहे आदा मां तव्हांजे साम्हूं आहियां ज़बरदस्त आहे प्रोग्राम ॾिसंदा सुठो तमामु फैमिली सां गॾु महिरबानी महिरबानी सॼी फैमिली खे असांजी तरफ़ खां सलाम ॾिजो सभिनीनि खे सलाम सभिनीनि खे हा हा गानो ॿुधायो सजण साईं बिठा माण्हू ओ ग़रीबन जी तोखे पार दवा वाह वाह ज़बरदस्त आहे ॿुधायो वीह कलाम था ॿुधायो बहितरीन सफ़ा बहितरीन महिरबानी महिरबानी ईअं ई दुआऊं कंदा रहो असांखे ॿी का फरमाइश आहे तव्हांजी अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो वॾी महिरबानी सर थैंक यू ज़ाहिद भाई ज़ाहिद चनाव असां सां गॾु जैकमाबाद सां असां सां ज़ाहिद चनाव असांखे सुठी ॻाल्हि इहा लॻंदी आहे ख़ुशी ओॾी महिल थींदी आहे दिलि गार्डन ओॾी महिल थी वेंदो आहे जेॾी महिल असांखे तव्हां ॿुधाईंदो सॼी फैमिली सां गॾु वेठा प्रोग्राम ॾिसो ऐं फैमिली में ज़ाहिरी ॻाल्हि आहे हस्बैंड हूंदो वाइफ हूंदी ॿार हूंदा नानो नानी ॾाॾो ॾाॾी फुफियूं सभु को हर कंहिंजा ऐं वरी इहे जेके फैमिली प्रोग्राम्स हूंदा आहिनि न इहे वरी घर टू घर ट्रांसफर थींदा आहिनि पोइ हिकिड़ो दफ़ो चवंदा कोन दफ़ा अई अला ॾे ख़बर प्रोग्राम ॾिठई अरे कोन ॾिठई हलंदो अथई हर अरबा जे ॾींहुं सो अगरि कंहिंखां मिस माशाल्लाह इहा ॻाल्हि आहे त असांजे प्रोग्राम जो टाइम एॾो सुठो आहे जे सभु फ्री हूंदा आहिनि बिल्कुलु सभु फ्री थी बस टीवी जे साम्हूं वेठा हूंदा आहिनि असांजो इंतज़ार कंदा आहिनि ऐं स्पेशली असांजे इंटीरियर में ईअं थींदो आहे जो उते 8 साढे 8 लॻे ताईं मानी खायो छॾीनि न जी जी हा मानी खायो छॾीनि ऐं पोइ वरी पोइ टीवी जे साम्हूं अची वेंदा हाणे जैकमाबाद खां पंहिंजी फ्लाइट वञण पर डायरेक्ट दुबई ओहो डायरेक्ट दुबई हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मीर मोहम्मद अल्हम्दुलिल्लाह मीर मोहम्मद साहब तव्हां ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्लाह पाक जो एहसान अथई तव्हां पंहिंजो हाल ॿुधायो पंहिंजो पूरो टीम कीअं आहे अल्हम्दुलिल्लाह असां सभु ठीकु आहियूं तव्हां ॿुधायो कीअं आहियो ठीकु आहियो बस अल्लाह पाक करम में ॾाढो शौक़ु आहे पोइ तव्हां ॾिसंदव इंतज़ारु हूंदो ॿियूं त मार्केट में आहे को सामान ईंदो आहे को फ्रूट ईंदो आहे उहो असांखे इंतज़ारु हूंदो आहे महिरबानी अदा महिरबानी को गानो त ॿुधायो न असांखे कॉल लॻी वई आहे तव्हांजी बिल्कुलु बिल्कुलु गानो बि ॿुधाईंदासीं आवाज़ बि गानो ॿुधाइजो न त मुंहिंजे दोस्त जो बर्थ जो आहे न त विश कजो बर्थ वारो साईं आमिर साहब को गानो ॿुधाइजो कहिड़ो गानो बर्थ जो तो जहिड़ो बि हुजे मुंहिंजो प्यारो दोस्त फरमान भुट्टो जो दौर में रहे थो हुनजो बर्थ जो आहे तव्हां उनजी बर्थडे आहे हाँ बिल्कुल हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू थैंक यू सर थैंक यू हाणे तव्हां कुझु ॿुधायो असांखे बिल्कुल ॿुधाईंदासीं असांखे सोहरा गुतारो न सदुगो असांखे सोहरा गुतारो न सदुगो प्यार दिल सां प्यार दिल सां गुतारो न सदुगो असांखे सोहरा गुतारो न सदुगो खिलण जी आदत आवाई विधी आहे खिलण जी आदत आवाई विधी आहे जबरदस्त वॾी महिरबानी मीर साहब थैंक यू वेरी मच तव्हां असांखे दुबई मां कॉल कई ऐं जेके असांखे गाना ॿुधाइण चाहो न पंहिंजा आवाज़ बि ॾाढा सुठा आहिनि हा ही ॾिसो न सिरी राग में सुर वारनि जो प्रोग्राम आहे तव्हां बि माशाल्लाह ॾाढो सुठो लॻायो बिल्कुलु असांजा फैंस असांजा जेके प्रोग्राम जा फॉलोअर्स आहिनि जेके असांजे प्रोग्राम खे पसंदि था कनि अगर सुठो ॻाल्हाइनि बि पिया सुठो ॿुधाइनि बि पिया सुठी शाइरी बि अथनि हाणे ॾिसूं किथां कॉल आई आहे हाणे वरी
ओ हाणे वरी डायरेक्ट पाण पंहिंजे दुबई मां हाणे पाण वञूं पिया मुंहिंजे होम टाउन हैदराबाद, तव्हांजे होम टाउन हैदराबाद, ऐं अदी दुआ असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम अदी। वालेकुम सलाम, कीअं आहियो? ठीक आहियो? आऊं बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो मुंहिंजी भेण? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हां तमामु सुठो प्रोग्राम आहे, ॾाढी ख़ुशी सां ॻाल्हायूं। वॾी महिरबानी। अदी फरज़ाना पासों सां गॾु आहे, हुन सां बि ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम सलाम, ठीक आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ठीकु आहियो? जी मां बिल्कुलु ठीकु आहियां, ॾाढो अती वेट इंतज़ार आहे तव्हांजे प्रोग्राम जो। महिरबानी महिरबानी, तव्हांजी मोहबत आहे, तव्हां सभु इंतज़ारु कंदा आहियो ऐं असांखे बि तव्हां सां ॻाल्हाइण जो इलाही माना हूंदो आहे, सॼो पूरो असां जुस्तजू में हूंदा आहियूं त असां जॾहिं बि हाणे शो में वञूं पंहिंजे फैंस सां ॻाल्हायूं ऐं सुठा सुठा सॉन्ग खणी वञूं। बिल्कुलु, ऐं असांखे बि डपु इहो हूंदो आहे त सवला गाना ॿुधायो, ॾुखिया गाना न ॿुधायो असांखे। अदी दुआ प्रोग्राम में का फरमाइश हुजे तव्हांजी? अरे ज़बरदस्त, पंहिंजे सभिनी सॼी फैमिली खे असांजी तरफ़ खां सलाम ॾिजो। जी जी हा कयो। अच्छा पेके हली वेंदी ना, हलो ठीकु आहे, फरज़ाना खे थोरो थोरो गानो यादि थी वियो आहे। हा बिल्कुलु तव्हांखे हींअर ई था ॿुधायूं, ठीकु आहे, हींअर ई था ॿुधायूं, सही आहे, तव्हां फ़ोन रखोसीं तव्हांखे थोरो ॿुधायूं था, ठीकु आहे, बसि इहो प्रोग्राम ॾिसो ई तव्हांखे इहो गानो ॿुधायूं था, ठीकु आहे। भाई फरमाइश आहे, उन खां पोइ डायरेक्ट तव्हांजी फरमाइश ते ईंदासीं। तव्हांजो जेको कलाम रेडी आहे, इहा असांजी दुआ, असांजी भेण आहे, फरमाइश कई अथसि त हाणे हुनजी ॻाल्हि फैन्स आहिनि असांजा, बिल्कुलु हाणे तव्हांखे थोरो पेके हली वेंदे, थोरी हिकिड़ी ॿ लाइन्स ॿुधाईंदासीं, ठीकु आहे, पोइ वरी फरज़ाना वटि ज़बरदस्त गाना आहे जी। पेके हली वेंदी साई, मोटी मोर नई दिसाई, ॾाढो ॾुखियो थींदे हाणे मुंहिंजा मेंदिरा, ॾाढो ॾुखियो थींदे हाणे मुंहिंजा मेंदिरा। ओ तड़का नाब न सहंदो साईं, ख़बर चार न वठंदो साईं, तड़का नाब न सहंदो साईं, ख़बर चार न वठंदो साईं, वञी पेका तूं बसाए मुंहिंजी मेंदरी, ओ वञी पेका तूं बसाए मुंहिंजी मेंदरी। सो हाणे तव्हांजी फरमाइश जेका तव्हां हींअर रेडी कयो वेठा आहियो सॉन्ग, ऐं इहो मुंहिंजे ख़्याल सां ज़बरदस्त गानो आहे जेको तव्हां हींअर हा न त महफ़िल हर महफ़िल जान आहे, बिल्कुलु ज़बरदस्त जी। फरज़ाना तू मुझो सनम माही है, मां तुझो सनम माया, तू मुझो जन्म माही, मां तुझो जन्म माया। जो सनम माही है, माँ तुझो सनम माया, तू मुझो सनम माही है, माँ तुझो सनम माया, तू मुझो जन्म माही, माँ तुझो जन्म माया, तू मुझो जन्म आही, माँ तुझो जन्म
अच पंहिंजे हथनि सां वेही तक़दीर लिखूं पंहिंजी है। अच पंहिंजे हथनि सां वेही तक़दीर लिखूं पंहिंजी। तूं मुंहिंजो भरम आहीं मां तुंहिंजो भरम आहियां। तूं मुंहिंजो भरम आहीं मां तुंहिंजो भरम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं है मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। अच वाइदो कयूं कौसर बिट शाह जी नगरीअ में है। अच वाइदो कयूं कौसर बिट शाह जी नगरीअ में। तूं मुंहिंजो धर्म आहीं मां तुंहिंजो धर्म आहियां। तूं मुंहिंजो धर्म आहीं मां तुंहिंजो धर्म आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं है मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं है मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो जनम आहीं मां तुंहिंजो जनम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो सनम आहीं मां तुंहिंजो सनम आहियां। तूं मुंहिंजो धर्म आहीं मां तुंहिंजो धर्म आहियां। ज़बरदस्त। इहो बि गानो ईअं चइजे त KTN जी स्टार्टिंग जो गानो, शुरूआती ॾींहंनि जो गानो। ऐं इहे चइजे त जॾहिं KTN जा शुरू जा स्टार्टिंग जा 5 गाना ठहिया हुआ त उन्हनि 5 मां को हिकिड़ो इहो बि गानो, इहो स्टार्टिंग जो मतिलबु पहिरियों गानो। ऐं मुंहिंजे ख़्याल में बरकत भट्ट साहिब जी आवाज़ में, असां जेको KTN ते ॿुधोसीं उहो बरकत भट्ट साहिब जी आवाज़ में हो। ऐं इन में मुझे ख्याल सां सजाद सुहाग हो इन में, है ना, सजाद सुहाग ऐं रिहाना तबस्सुम, ये भी असांजा ईअं चइजे त स्टार्टिंग जा स्टार्स हुआ। विच में रिहाना जी तबियत ठीक न हुई, हाणे अलाह साईं हुनखे हयाती ॾे। ऐं ज़बरदस्त असांजी एक्ट्रेस आहे ऐं कमाल जी मॉडल रही चुकी आहे, अञा बि गुड लुकिंग आहे, पर अलाए छो नथी स्क्रीन ते अचे, अलाए छो गुम थी वई आहे। रिहाना तबस्सुम तव्हां जिथे बि आहियो असांजे KTN ते तव्हां जल्दी सां ज़ाहिर थियो, साम्हूं अचो, छो जो तव्हांजा असीं तव्हांखे ॾिसण था चाहियूं ऐं तव्हांजा लखे फैंस बि तव्हांखे ॾिसण था चाहिनि। त तव्हां हिकिड़ा ज़बरदस्त एक्ट्रेस बि आहियो ऐं कमाल जो हिन में हिननि परफॉर्म कयो। ऐं इहो उन ज़माने में जॾहिं बि शोज़ थींदा हिकिड़े टाइम में सेलिब्रेटिंग लाइफ थींदी हुई न KTN जे हवाले सां, मुख़्तलिफ़ शहरनि में वॾा इवेंट्स थींदा, म्यूज़िकल इवेंट्स थींदा न। त असांखे यादि आहे जॾहिं रिहाना तबस्सुम उन फ्लोर ते या उन हुजूम मां गुज़रंदी हुई त उनजा उन ज़माने में लखे फैंस उनजे पोयां ईंदा हुआ ऐं पोइ स्टेज ते उन्हनि जो कम सिर्फ़ु वेव करंदा ईअं ऐं ज़बरदस्त कमाल जी। सो बहरहाल इलाही ॾींहंनि खां पोइ रिहाना तव्हांजो गानो तव्हांजो अॼु ॿुधायो फरज़ाना, त तव्हांजी ॻाल्हियूं यादि अची वयूं। दादा तव्हां बि त हिकिड़े सॉन्ग में एक्ट कयो आहे न? मूं ॿिनि टिनि गाननि में जंहिंमें आख़िरी में तव्हां आउं किरी पवंदो आहियां, कोठड़ी में किरी पवंदो आहियां हेठां आख़िर में। इहो महबूब तईम साहब जो गानो। ॾाढो सुठो, तव्हां बि ॾाढो सुठो। हा, बसि ईअं कोशिशि कंदा हुआसीं कंहिं ज़माने में
उन ॻाल्हि कभी हम भी जवान थे तो मॉडल बनते थे। अब त हाणे त नोमान जहिड़ा दोस्त आहिनि असांजा, इहे मॉडल आहिनि। असांजो ॿियो दोस्त आहे ओल्ड इज गोल्ड हूंदो आहे हमेशा। ऐं माशाल्लाह अॼु बि तव्हां जवान आहियो। हां बिल्कुलु, अदी वॾी तव्हां हर गुरु एॾो न सम्झो त तव्हां सवा पोड़ा थी विया आहियो। न छो पोड़ा, ई सलीम जी महिनत आहे अदी, छो न ये मेकअप मैन आहे न जेके पाण खे एॾो ख़ूबसूरत करे वियारनि था। अॼु वरी कमाल त हिन शो बि कयो आहे न, ही त ॾिसो त सही, शो बि हल नाई के पैसे पूरे दिए थे पक्का ना। हाँ चलो ये अच्छा किया था। सो बहरहाल कमाल जो प्रोग्राम हले पियो, तव्हांजूं कॉल्स बि अचनि पियूं असां वटि, ऐं जेके जेके तव्हां फरमाइशूं कयो पिया, असीं कोशिशि कयूं पिया त उहे तव्हांजूं फरमाइशूं असीं कुझु असीं हिन प्रोग्राम में ई पूरियूं कयूं। जीअं अदी दुआ जी कॉल आई, पेके हली वेंदी साईं, इहे गानो ॿुधायो, त इन करे असीं तव्हांखे तव्हांजूं फरमाइशूं पूरियूं कयूं। तव्हां त छा सिलेक्ट करे आहियो? माशाल्लाह तव्हांजी सिलेक्शन बि अॼु ख़तरनाक न, ख़तरनाक कोन्हे का, मुझे खतरनाक कोन्हे। माशाल्लाह तव्हां बि ॾाढी फुल तयारी सां आया। न तयारी का कोन्हे का, ही मिड़े ईअं कोशिशि आहे हिकिड़ी। ही अली अज़मत जो गानो आहे, ऐं कंहिं ज़माने में हिकिड़ो बैंड हूंदो जुनून, पोइ उहो बैंड त मतिलबु हाणे कोन्हे हुननि जो बैंड, पर उनजो कम त आहे न, कम त हलेनि पियो, कम त ॾिसो न अॼु आर्टिस्ट पाण त हलिया था वञनि, लेकिन उनजो कम त ज़िंदा रहे थो। आर्टिस्ट बि जहिड़ो आहे इहो, आर्टिस्ट बि जहिड़ो आहे न, कई फील्ड छॾे हलिया था वञनि के छा, लेकिन उनजो कम जे हिसाब सां सुञाणा वञनि था। सो इहो गानो बि असां ईअं चइजे त खोड़ दफ़ा मूं शोभी सां गॾु इहो परफॉर्म कयो आहे, वॾे टाइम खां पोइ इहो गानो अॼु वरी परफॉर्म पिया कयूं। इहा बि कंहिंजी फरमाइश ई आहे, सो इन करे कोशिशि कयूं था त हिन गाने सां बिल्कुलु बिल्कुलु त हिन गाने सां निभायूं। जी शोभी भाई। बिना दिल मेरा नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, प्यार बिना दिल मेरा नहीं लगता, ओ नहीं लगता, नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, प्यार बिना दिल मेरा नहीं लगता। कुछ मुझे यार की जुदाई मार गई, कुछ मुझे गैर की जुदाई मार गई, कुछ मुझे यार की जुदाई मार गई, कुछ मुझे गैर की जुदाई मार गई, जुदाई मार गई, खुदाई मार गई, जुदाई मार गई, खुदाई मार गई, यार बिना दिल मेरा नहीं लगता, यार बिना दिल मेरा नहीं लगता, प्यार बिना दिल मेरा नहीं लगता। हो गई जिंदगी पराई यार की, कैसे अब तू मैं दुहाई यार की, हो गई जिंदगी पराई यार की, कैसे अब तू मैं दुहाई यार की, दुहाई यार की, दुहाई
बिना दिल मेरा नहीं लगता, प्यार बिना दिल मेरा नहीं लगता। अच्छा मुख्तलिफ म्यूजिक जेके है न म्यूजिक जी मुता के पेरी बुधायो त मुख्तलिफ बिल्कुल गुम थियो ही गानो आहे एड़ो न इन गाने में रॉक म्यूजिक जेको ही क्लासिकल रॉक आहे एकड़े तरीके से हिनन शुरू में जडी जुनून बैंड आयो न त हिनन म्यूजिक जो ट्रेंड ही चेंज करे छडियो। उन जमाने में ये चइजे त पाण वाइटल साइन बुधंदासी, आवाज बैंड बुधंदासी, या सज्जाद अली जो एकड़ो वडो उरूज हुंदो, बेबिया टाइप हुंदा हुआ। आई पोए हिनन जुनून वारन छा कयो त अची म्यूजिक जो ट्रेंड ही चेंज करे छडियो न। हिनन छा कयो जो सेमी रॉक इंट्रोड्यूस करायो न पाकिस्तान में। जी जी वो इन सेमी रॉक जे करे हिनन खोड़ सारा गाना जेके हैं इन्हनि परफॉर्म कया ऐं इंशाल्लाह इन सिरी राग में असीं जुनून जा खोड़ सारा गाना तव्हांखे जुनून जा खोड़ सारा लखे करोड़े फॉलोवर्स आहिनि, लवर्स आहिनि जेके जुनून बैंड सां प्यार कंदा आहिनि ऐं जुनून बैंड जा गाना हुननि जा फॉलो कंदा आहिनि। अच्छा कॉल आहे असां सां गॾु कराची मां वहीद साहब जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वहीद भाई ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तुंहिंजे लखे सां भाई। तबियत कीअं आहे तव्हांजी? तबियत ठीकु आहे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? बिल्कुलु बिल्कुलु ॾिसो पिया। वॾी महिरबानी। फरज़ाना बि असां सां गॾु आहे। फरज़ाना तव्हां बि ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। अजीत तव्हां ॿुधायो कीअं पिया कयो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम वणे पियो तव्हांखे? गाना वणनि पिया? सिलेक्शन वणे पियो असांजी? माशाअल्लाह सुठो पियो हले प्रोग्राम। महिरबानी महिरबानी। कुझु जुंगारे ॿुधायो न असांखे, कोई गानो वग़ैरह कुझु तव्हां सोचिया आहियो न? हाँ ॿुधायो था। असांजो मोस्ट फेमस गानो आयो आमिर शाह जो। हाँ आमिर शाह जो असीं प्यार करण वारा माण्हू। वाह वाह साईं इहो हा बिल्कुलु तव्हांजी वॾी महिरबानी। इहो गानो साईं हा इहो गानो तव्हां ॿुधायो न, तव्हां ॿुधायो। असां ॿुधायूं था। हा तव्हां ॿुधायो। हा असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, दरिया हुजे या सहरा, दरिया हुजे या सहरा, पर प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू। अरे वाह वाह वहीद भाई, वाह वाह वहीद भाई। जबरदस्त। तव्हांजे अंदाज़ में था ॻाइनि। हा तॾहिं न। ज़बरदस्त। अरे वहीद भाई वाह वाह माशाअल्लाह। अच्छा तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आउं क्लियर कंदो हलां, इहो गानो मूं इलाही दफ़ा गायो आहे मुख़्तलिफ़ शोज़ में, त इन करे तव्हां चओ पिया ऐं तव्हां वरी गायो मुंहिंजे ई स्टाइल में आहे त तव्हां सम्झो पिया त इहो मुंहिंजो गानो कोन्हे को, इहो गानो मंज़ूर सखराणी साहब। बिल्कुलु मूं गायो इलाही आहे त इन करे ख़ान साहब जहिड़ो केरु गाईंदो आहे। वॾी महिरबानी भाई वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांखे कॉल कई कराची मां ऐं ईअं ई असांखे कॉल कंदा रहो ऐं ईअं ई ख़ूबसूरत गाना असांजे प्रोग्राम में शामिल कयो। ऐं मंज़ूर सखीनाणी साहब जो ज़िक्र थियो आहे त मंज़ूर सखीनाणी साहब असांजो लिविंग लेजेंड आहे। छा कमाल जा उन्हनि गाना ॻाया आहिनि। उस्ताद बुखारी साहब वाह वाह कमाल ॻाया अथनि। ऐं हाणे वरी पोइ उस्ताद बुखारी जी पहिरीं पोइट्री ॻाईंदा, पोइ वरी गफ़ार तबस्सुम साहब उन्हनि सां गॾु जॉइन कयूं, वरी पोइ उन्हनि बि कमाल जो उन्हनि जे लाइ लिखियो। असां मंज़ूर सखीनाणी साहब सां मुंहिंजी 2-3 चकर मुलाक़ात थियल आहे ऐं ॾाढी ॻाल्हि त आराम सां ॻाल्हाईंदा आहिनि, प्यार सां ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं झांगारा मां असांखे कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। मोहम्मद अनवर साहब ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी साईं। तव्हां कंदा छा आहियो मोहम्मद अनवर साहब, कंदा छा आहियो तव्हां? छा? अच्छा माशाअल्लाह।
माशाल्लाह माशाल्लाह प्रोग्राम असांजो सजा घर भाती घर मिलजी पिया ॾिसो या सजा घर भाती प्रोग्राम ॾिसण जा तव्हांजो माशाल्लाह ज़बरदस्त प्रोग्राम आहे। अरे ज़बरदस्त तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा रहंदा आहियूं। ज़बरदस्त इंतजार कंदा हो असांजे प्रोग्राम जो दा इंतजार कंदा आहियो न असांजे प्रोग्राम जो? बिल्कुलु बिल्कुलु असीं इंतजार कंदा आहियूं तव्हांजे प्रोग्राम जो। बिल्कुल पहिरीं त सभिनी घर भातियुनि खे असांजी तरफ़ खां सलाम ॾिजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम तव्हांखे बि असांजा घर भातियुनि जा सलाम हुजनि। वालेकुम सलाम। हाणे कुझु ॿुधंदा या ॿुधाईंदा पहिरीं असांखे? असां ॿुधंदा ॿुधायो। ईअं छो ईअं त ईअं न थींदो जेको बि असांखे कॉल कंदो आहे असांखे गानो 2 लाइनूं ज़रूर ॿुधाईंदो। हिकिड़ी इंशाल्लाह ॿिए प्रोग्राम में तव्हांखे कुझु ॿुधाईंदासीं। हलो ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे 2 ॾींहंनि में बिल्कुलु का फरमाइश त ॿुधायो भला चाचा का फरमाइश त ॿुधायो दोस्त। ऐं पंहिंजी पसंदि जो को ॿुधायां? ठीकु आहे बस पोइ इहो जेको नेक्स्ट गानो ॿुधाईंदासीं इहो मोहम्मद अनवर साहब जी फरमाइश आहे। ठीकु आहे वॾी महिरबानी सर थैंक यू वेरी मच थैंक यू। हा भाई हाणे असां त चई छॾियो आहे त नेक्स्ट फरमाइश मोहम्मद अनवर साहब जी आहे। ॾिसो टाइम आहे असां वटि ब्रेक ते वेंदासीं असां कचेरी कयूं। हलो ठीकु आहे कचेरी जो ॿियो कीअं ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी? ऐं बिल्कुलु ठीकु आहे ॾिसो मां त तव्हांखे चवंदी आहियां न त तव्हां जेको आहे न सिरी राग पाण लाइव कयूं ऐं पाण सॉन्ग सुठा ॻोल्हियूं माण्हू असांजो इंतज़ारु कंदा आहिनि। बिल्कुलु माण्हू अच्छा हिकिड़ी शइ पाण म्यूज़िक ते ई अगरि ॻाल्हायूं पिया त जीअं मूं ॿुधायो तव्हांखे त मंज़ूर सखराणी साहब केॾो धीमे लहजे में ॻाल्हाईंदा आहिनि। असीं नंढड़ा हूंदा हुआसीं त मुख़्तलिफ़ जेके ॿिया सिंगर्स हूंदा हुन खां पुछंदा हुआसीं या इंटरव्यूज़ ॾिसंदा हुआसीं। उन ज़माने में हिकिड़ो रिसालो ईंदो स्टार डस्ट नाले सां न उन में असांजे पड़ोसी मुल्क जा जेतिरा बि सिंगर्स हूंदा उन्हनि जा इंटरव्यूज़ बि लिखियल हूंदा। ऐं वरी कोशिशि कंदो हुउसि त पंहिंजे स्कूल जे बुक्स खां वधीक इन्हनि बुक्स खे वधीक ध्यानु ॾियनि त हिन छा कयो लता मंगेशकर छा कयो आहे आशा भोसले छा कंदी आहे किशोर कुमार छा कंदो आहे मोहम्मद रफ़ी छा कंदो आहे सोनू निगम छा कंदो आहे त इहो वॾो पढ़ंदा हुआसीं। पोइ उन में सभु को इहो ई चवंदो त भई असां मूं हिकिड़ो यूट्यूब ते शायदि हिकिड़ो लता जी जो हिकिड़ो या आशा भोसले साहिबा जो हिकिड़ो इंटरव्यू ॾिठो त उन में लता जी खां पुछो वियो त तव्हांजी वॾे में वॾी ख़्वाहिश कहिड़ी आहे कहिड़ी वॾी में वॾी ख़्वाहिश? मुंहिंजी ख़्वाहिश इहा आहे त ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो आइसक्रीम खां हिकिड़ो दफ़ो आइसक्रीम खां मतिलबु उन्हनि पंहिंजे गले जी एॾी हुनरी ॻाल्हि हिकिड़ी छा चवंदा आहिनि ख़्यालु रखंदा आहिनि त थधो पाणी कोन पीअनि आइसक्रीम कोन खाइनि पाण त केर ई कोन कयूं पंहिंजे गले जी। अॼु जा जेके आर्टिस्ट आहिनि पाण पंहिंजी ॻाल्हि कयूं ॿियनि जी छो कयूं तो वो चलना है भाई खाने के अलावा हम गा कैसे सकते हैं, पहले खाना खाएंगे उसके बाद गाना गाएंगे। वरी पुला भत वरी जेके बिरयानी खाई फंक्शन होना चना वो टिक्का भी खणी है जो बिरयानी भी खणी हां ये सब शयूं खाई वरी मथा थधो यक थधो पानी मूंखे लॻे तव्हां पंहिंजे गले जो ख्याल रखंदा आहियो। हां वॾो ख्याल रखंदा आहियूं पंहिंजे गले जे ख्याल जे बारे में ॿुधायो हींअर असां वटि कॉल आहे सफदर आहे असां गॾु कराची मां। हेलो अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सफदर भाउ, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। कराची जे कहिड़े इलाइक़े मां पिया ॻाल्हायो साईं? गुलशन इकबाल मां पिया ॻाल्हायो। प्रोग्राम वणे पियो तव्हांखे? भाई प्रोग्राम भी बने तो सभिनी जो फिल्मी मीडिया जो कम भी बने तो माशाल्लाह। वॾी महिरबानी सर, वॾी महिरबानी। फरज़ाना बहार बि असां सां गॾु आहे, उन सां बि ॻाल्हायो। कीअं आहियो तव्हां? दा ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु खैरियत आहे। खैरियत सां आहियूं त तव्हांजे साम्हूं आहियूं न, भेण खे दुआ कंदा रहंदा कयो। असां ईअं ई तव्हांजे साम्हूं अचूं, तव्हांखे सुठा सुठा सॉन्ग ॿुधायूं। असां ॿिन्ही खां सिंधी मीडिया खां छो छा थियो? छा कहिड़ी शिकायत ॿुधायो सर? हाणे ईअं कॉल ड्रॉप थी वई। कॉल ड्रॉप थी वई शिकायत जो चई आई वरी तव्हां कॉल ई कटे वई। ईअं त न कयो न, ईअं न कयो। हाणे आवाज़ भी लॻे पियो थोरो। हा असां सां कहिड़ी शिकायत साईं? असीं त ग़रीब अबोझ तव्हांजे साम्हूं हिते अची ॻायूं पिया, तव्हांखे एंटरटेन पिया कयूं। असांजे लाइ किथां किथां वीचारा म्यूजिशियन पंहिंजा ॿार बच्चा घर बार छॾे मां हैदराबाद खां ईंदी आहियां हिते, ऐं अदा बि वीचारो हैदराबाद खां ईंदो आहे। ना हिते ई अदा मूंखे लॻंदो तव्हां घर ई नथा वञो। हिते ई ईंदो आहियां, मुंहिंजो हिते केटीएन वारनि मूंखे अलॻि सां हिकिड़ो कमरो ॾेई छॾियो, हिते ई सुम्हंदो आहियां। ॾिसो न अदा पंहिंजो घर ई छॾे ॾिनो आहे, अञा बि तव्हां शिकायत था कयो त असांखे शिकायत आहे। बिल्कुलु असांजी कचेरी जारी रहंदी, तव्हांजा फोन कॉल जो सिलसिलो जारी रहंदो। कलाम बि रेडी आहिनि, स्पॉन्सर वीचारा उहे बि ॾाढा आत्या वेठा ईंदो आहे, असांखे बि त अॻियां आणियो। त अचो स्पॉन्सर्स एंजॉय कयो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ।
दोस्तों, वेलकम बैक श्री राग ऐं प्रोग्राम में तव्हां जूं फरमाइशूं शामिल कयूं पिया ऐं थोरो घणो जेको असांखे म्यूज़िक जे बारे में ख़बर आहे उहो तव्हां सां गॾु शेयर बि कयूं पिया। अगरि किथे का ॻाल्हि हेठि मथे थी वञे त मैनेज करे वठिजो, अंडरस्टैंड करे वठिजो त हिननि खे ख़बर ई कोन्हे का, असांखे वधीक ख़बर आहे। वरी तव्हांखे अगरि वधीक ख़बर आहे त तव्हां असांखे कॉल करे असांखे ॿुधाए सघो था त हीअ ख़बर सही आहे, वरी पंहिंजी ख़बर जी तरदीद कंदासीं, तसदीक कंदासीं, हा ठीकु आहे, अगरि ग़लति ख़बर आहे तव्हां सही आहे बिल्कुलु, हा न बिल्कुलु। ऐं कॉल्स बि अचनि पियूं असां वटि। हींअर असां वटि ब्रेक में मिसिस रहमान नवाब शामा असांजी भेण असांखे कॉल कई। वॾी महिरबानी अदी तव्हां असांखे कॉल कई, ब्रेक ते हुआसीं, इन करे तव्हांजी कॉल शामिल न थी सघी। बसि ईअं ई असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहो, ईअं असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो। अच्छा आदि वरी कॉल बैक थी आहे। जी आदि, हलो आदि, अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी आदि, असां सम्झो तव्हां ब्रेक में कॉल कई, पोइ लाइन कटिजी वई, वरी तव्हां ज़बरदस्त ऐं तव्हां ख़ुशनसीब आहियो तव्हांजी। जी आदि, होल्ड ते हुई आदि। अच्छा होल्ड ते आहे। ओहो, तव्हां असांजे करे एतिरो क्रेडिट पंहिंजो ख़तम कयो। हा बसि पोएं हफ़्ते हलियो असांजो प्रोग्राम, फ्रेश प्रोग्राम इहो। हा बिल्कुलु न फ्रेश हो, लाइव हुयो, बसि असां कलाक पहिरीं रिकॉर्ड कयोसीं। ॿियो तव्हां ख़ुशि आहियो, प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? वॾी महिरबानी। फज़ाना साहब ॻाल्हायो। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह खैरियत। तमाम खूबसूरत आवाज आवानी, लाउडली आवाज है। मेहरबानी, थैंक यू सो मच। प्रोग्राम पंहिंजी फैमिली सां ॾिसंदा हो या पाण ई ॾिसंदा हो बसि अकेले? हाँ न असां सभई ॾिसंदा आहियूं ऐं असांजो पसंदीदा चैनल आहे KTN। हा KTN त माशाल्लाह बेस्ट आहे। ऐं इन खां अलावा तव्हांजी का फरमाइश या कोई गानो वग़ैरह कुझु ॿुधायो, कुझु शेरो शाइरी कुझु? हा मां शेरी ई चवणु चाहींदुसि त माण्हू सपना सुहिणा, पखी सपना हंधि, के माण्हू अचे को बाहर। अरे जबरदस्त अदी, जबरदस्त, एक्सीलेंट, वॾी महिरबानी अदी। तव्हां न उहो सॉन्ग है न जेको शाम जो ही पहर। जी हाँ बिल्कुल ॿुधाईंदा। वो थोरो ॿुधाए छॾियो। बिल्कुलु न ज़रूरु ॿुधाईंदासीं अदी। तव्हांजी फरमाइश आहे, तव्हां एतिरो वेट बि कयो, होल्ड ते बि रहियो। वॾी महिरबानी अदी, वॾी महिरबानी भेण, पंहिंजो ख़्यालु रखिजो। ऐं मुंहिंजे ख़्याल में फरज़ान इहो गानो तव्हां परफॉर्म कयो शाम जो ही पैर ॻायो हुयो, ऐं हिकिड़ो इहो शाम जो ही पैर असां रीमेक बि कयो आहे ऐं इहो इंशाल्लाह ईद ते तव्हां मुख़्तलिफ़ मदब हा ॻायो मूं आहे ऐं उहा प्रोडक्शन हुई कंहिंजी, त उन्हनि मूंखां इहो गानो रीमेक करायो ऐं उहो गानो तव्हां इंशाल्लाह ईद ते ॾिसंदा, KTN कशिश जी स्क्रीन्स ते ॾिसंदा। पर असांजी भेण जी फरमाइश आहे त तव्हां हिकिड़ी लाइन त तव्हांखे शाम जो ही पैर जी ॿुधाइणी पवंदी। कुछ तईदा कयो केत गालियूं कयो शाम जो ही पहर नासांजे कयो शाम जो ही पहर नासांजे कयो कुछ तईदा कयो केत गालियूं कयो शाम जो ही पहर नासांजे कयो शाम जो ही पहर। कुछ तईदा कयो केत गालियूं कयो
गयो ओ शाम जो ही पहर। एक्सीलेंट एक्सीलेंट। तो ये अदी मिसेस रहमान जी फरमाइश हुई मूंखे ॾाढो पर्सनली सॉन्ग ॾाढो पसंद आहे। बिल्कुल बिल्कुल। मोरो मां असां के कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। साईं छा नालो आहे तव्हां जो साईं? बाबा साईं मुझे लालो गुल हसन सुमरो साहब खुश आहियो साईं? शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला की तवा को ॿुधायो बाबा। हां बिल्कुल ठीक आहियां। प्रोग्राम तव्हांखे मोबाइल तो दी दादा तो पिलो कलाम सब तमाम तलो तो अरे असांजी दिल ख़ुशि पई थिए। अरे बस साईं ये तव्हां लाइनूं चवंदा आहियो त असां अंदरूनी तरीक़े सां ख़ुशि थी वेंदा आहियूं त असीं प्रोग्राम सही पिया कयूं। ड्रिपूं लॻी वेंदियूं असांखे न। हा अदी के पेट मुंहिंजा ॻाल्हाए। अदी सां ॻाल्हायो। अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदी माशाअल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे। तव्हां ख़ुदि ॿुधायो न। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां भाइरनि जी दुआऊं आहिनि असां तव्हांजे साम्हूं मौजूद आहियूं। मदीने वारो मीर का जाता बने तव्हां आवाज़ एॾो मिठो आहे ज़बरदस्त आहे तव्हां आवाज़। महिरबानी महिरबानी। बस का फरमाइश तव्हांजी? कलमा हिकिड़ो आहे हिकिड़ी आहे मंजूर बकरारी जो कलाम आहे हिकिड़ो। जी जी ते कलाम आहे तो सही सही स्वीकार करे चातो की रात में लई तो करो चांदो की रात में सब सिंगार करे मता कापल तवा तोखे सजदो कया। सही स्वीकार करे चातो की रात में लई तो इहो मेरो परिती लगी काफी आवाज में अदी तवा पाके आवाज में मुझे ॿुधायो। वॾी महिरबानी जरूर जरूर ॿुधाईंदासीं असां। वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी। गुल हसन सूमरो साहब असांखे मोरो मां कॉल कई ऐं ईअं कॉल्स इलाही पियूं अचनि त तव्हांजूं फरमाइशूं असीं लिखूं पिया त जेके जेके तव्हां असांखे कॉल्स कयो पिया ऐं कोशिशि कयूं पिया त हिन प्रोग्राम में ई तव्हांजूं कुझु कॉल्स पूरियूं कजूं जेके तव्हांजूं फरमाइशूं आहिनि त असीं पूरियूं कंदा अचूं गॾोगॾु ऐं तव्हांजूं फरमाइशूं बि लिखंदा पिया अचूं। ऐं असां अॼु जेके फरमाइशूं आंदियूं आहिनि इहे असांजा जेके प्रीवियस प्रोग्राम्स हुआ उन्हनि में तव्हां जेके असांखे इहे फरमाइशुनि जा ढेर ॾिना उहे असीं पूरा पिया कयूं। त हींअर हिकिड़ी ॿी फरमाइश बि आहे जेका मुंहिंजी अदी असांखे हींअर परफॉर्म करे ॿुधाईंदी। त अगरि 2-3 मिंट कॉल्स अगरि तव्हां प्रोग्राम ॾिसंदा त वॾी तव्हांजी महिरबानी थींदी हा न अदी? त हाणे छा था ॿुधायो असांखे? हींअर सॉन्ग आहे ॾाढो ख़ूबसूरत सिराइकी सॉन्ग आहे। सिराइकी सॉन्ग फरमाइश मूंखे इलाही ॾींहं थी विया आहिनि इंजीनियर मंजूर भट्टी साहब जी। जी 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 सो पेशे ख़िदमत कंदासीं। काफ़ी उन्होंने इंतज़ार कयो ऐं काफ़ी शिकायत बि कई त तव्हां असांजो नालो नथा खणो असांजी फरमाइश नथा। छा नालो ॿुधायो? इंजीनियर मंजूर भट्टी साहब। इंजीनियर मंजूर भट्टी साहब तव्हांखे इंजीनियर आमिर शाह जी तरफ़ खां सलाम। आसिफ इंजीनियर आहिनि छो? चिट्टा चोला सीधे दर्जी नहीं बुलेंदा ढोले दी मर्जी। चिट्टा चोला सीधे दर्जी चिट्टा चोला सीधे दर्जी नहीं
भाई वाह 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 वाह। इन में आखिरी में लाइन हूंदा है ओ कच्ची निकली ढोले दी यारी। जबरदस्त एक्सीलेंट गानो इहो। ऐं हाणे वक्त वरी भाई ॾिसो केॾो सुठो म्यूजिक करे अॼु त शोभी शोभी भाई के त तव्हां छो था अदा भुली वञो? ऐं शोभी खे विसरी सघां थो? शोभी विसरे के वञा त हिते हुजे यार। वक्त आहे नंढे ब्रेक जो अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों वेलकम बैक श्री राग। ऐं श्री राग में असां ॾाढो जैमिंग करे ऐं तव्हांजे साम्हूं वरी पेश कयूं। तव्हां बि स्पॉन्सर्स असांजा इंजॉय कया हूंदा। हींअर असां सां गॾु हिकिड़ी कॉल आहे कैडेट कॉलेज लाड़काणो मां शायदि सादुल्ला जी। अस्सलाम वालेकुम। हाँ बिल्कुल ठीक है सादुल्ला साहब। तव्हांजी तबियत ठीक है? सर मालिक जाना कने आए थाना ता बाहर जी दुआओं ता दा से खैर अदी फरदाना पुछवाई पे अजीज शाह। अल्हम्दुलिल्लाह तमा ठीक है वदा? अजी दुआओं मालिक थाना फरदा ता जो सी सा प्रोग्राम वडे जा ता सा आयो ता जो सीनियर ड्राइवर ता जो चाचो आ चाचा मन जरोई ता मैं सा पाने ता प्रोग्राम जे शिद्दत सां इंतजार करे ॾिसंदा हुन ॾींहं ते। मेहरबानी अदा ॾाढी ख़ुशी थींदी आ तव्हां जे सां कॉल करे असांखे ॿुधाईंदा आहियो। तो जो असां भी की मेहनत नंढी मेहनत था कयूं कोशिश कयूं था। नंबर बिजी रहंदो तकरीबन ताजो जी जी कॉल थींदियूं आहिनि न सब कॉल कंदा आहिनि हिकिड़े टाइम में सब कॉल कंदा पोइ के हिकिड़े खुशकिस्मत जी लगी हुई आहे कॉल। ऐं हाणे तव्हां सादुल्ला भाउ हिकिड़ो इनाम बि खटियो आहे ऐं उहो इनाम तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम तव्हांखे असांखे ॿुधाइणो पवंदो। साईं बिल्कुल ॿुधाईंदासीं। हाणे तव्हांजे राति ख़ूबसूरत आवाज़ असांजा कोन आहिनि पर जेको हाल आहे बिल्कुल साईं मां गानो अर्ज़ कंदुसि उस्ताद मंज़ूर सखीरानी जो। वाह वाह। साड़ींदी चंद्र की चंद्र की मुखे साड़ी मारींदी तुझे जुदाई मुझसे मारी पैसी रात। वरी महिरबानी ऐं तव्हां ईअं ई असांखे कॉल कंदा रहो ऐं जिथे बि हुजो ख़ुशि हुजो। अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। असांखे तव्हां कॉल कंदा आहियो। वरी महिरबानी ऐं सुठी। इहो मंज़ूर सखीरानी साहिब जो वॾो गानो साड़ींदी। अच्छा यो पड़ोसी जो गानो था। आएगी किसी को हमारी याद आएगी ओ आएगी कभी कोई बदली जाएगी। जबरदस्त एक्सीलेंट। तो बहरहाल ईअं ई बाहि कढूं असीं ईअं ई गाना ॻायूं ऐं ईअं ई असां तव्हां ईअं असांखे गाना ॿुधायो। हैदराबाद हलूं था। हलो हैदराबाद हलो बाबा। अल्ताफ भाई असां सां गॾु। हलो अस्सलाम वालेकुम अल्ताफ भाउ। वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अल्ताफ भाउ प्रोग्राम ॾिसो पिया असांजो? जी तमामु घणो शौक़ु आहे। असांखे तमामु घणो पसंदि आहे तव्हांजी प्रोग्राम। अॼु बि फज़ान ॿार खे ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी आहे। मेहरबानी। ऐं अदी जो असां अदी जा परस्कार आहियूं। मूंखे अदी जो आवाज़ तमामु घणो पसंदि आहे। ऐं अदी सां हिकिड़ी सां फरमाइश कंदासीं त जेको इहो नाइट अकबर मुंहिंजी फेवरेट रही आहे सिंगर उनजे गाने ते जेको आदि जो आहे काफ़ी पर मूंखे उनजो वर्ड यादि न आहिनि। खाजे सी के आएगी ये राता कभी इन ते जेको आदि जो आहे गानो ॿुधो आहे। जी हा इहो वधीक चइजो त मूंखे ॿुधाए। ठीक है साईं। वरी महिरबानी भाउ। कहिड़ो गानो? मां बि तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि। तव्हां ॿुधायो न साईं। हा ॿुधायो। मास्टर मंज़ूर ॿुधाईंदुसि। जी थी सवतरी विख तेरी नैयाज़ार सईद वधे सायार इदा की सचरा थई सुरबने। वाह जबरदस्त। वारी वठी जगमई बेटा से कभी याद तू वारी वठी जगमई बेटा से कभी याद तू
हाणे त आई आज़ाद तूं आह जो करी नथो दाद तूं रोदा जो करी नथो दाद तूं रुआरी वठी जॾहिं लड़ी बेदासी कॾहिं यादि तूं। वाह साईं वाह, वाह साईं वाह। साईं हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, तव्हां प्रोफेशनल सिंगर आहियो या? न कंदो। तव्हां त माशाल्लाह सफ़ा सुर में आहियो, सुर लय में बयो ऐं बैत बि कयो। हा वॾी ॻाल्हि आहे। तव्हां शुरू में वरी तव्हां इहे बैत बि ॾिनो हा? तव्हां छा कंदा आहियो दा? जी जी छा ॿुधायो? जॉब कंदो आहियां हैदराबाद में। वाह वाह, त जॉब में त सॼो ॾींहुं तव्हां ऑफिस में इहे गाना ॿुधाईंदा हूंदव। हलो ज़बरदस्त, पंहिंजो ख़्यालु रखिजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो सर, वॾी महिरबानी। ऐं ॾिसो केॾा सुरीला सुरीला असांखे कॉलर्स, असांजा वरी कॉलर्स बि सुरीला आहिनि। हा इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। प्रोग्राम जो नालो ई माशाल्लाह एतिरो श्री राग आहे त हाणे बिल्कुलु सुरनि जी महफ़िल हले पई ऐं कॉल करण वारा सभु सुरीला आहिनि न। ज़बरदस्त। ऐं हींअर हिकिड़ो गानो जेको आऊं हींअर खणी आयो आहियां, इहो बि फरमाइश आहे असांजो हैदराबाद जो ई आहे, बशीर सुमरो साहब। ऐं इहो इन जो जंहिंजो गानो आहे फौजिया सुमरो जो डाइंग फैन आहे। ऐं मूंखे यादि आहे त इहो गानो मूं फौजिया सुमरो खे मूं लाइव उन गाने में परफॉर्म कंदे ॿुधो, स्टेज ते हू बीठी हुई। ऐं उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो स्टाइल हो, ऐं नंढड़ो हुअसि इलाही, त इहो मूं गानो स्टेज ते परफॉर्म कयो ऐं मूं हेठि लाइव ॿुधो पियो। सो अॼु कोशिशि कंदसि इहो ट्रिब्यूट ॾिजे फौजिया सुमरो खे। असांजी ज़बरदस्त सिंगर हुई, मुंहिंजो खोड़ सारा गाना आहिनि जेके अञा असांजे प्रोग्राम में ॻाईंदासीं। फज़ाना बि इहे गाना असां बिल्कुलु हा ज़रूरु ॿुधाईंदसि, ज़रूरु ॿुधाईंदसि। हो दवा कान थींदी मुंहिंजे दर्द जी, हकीमनि खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी, त कहिड़े ही मर्ज़ जी बीमार आ। मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ। दवा कान थींदी मुझे दर्द जी, दवा कान थींदी मुझे दर्द जी, हकीमनि खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी, हकीमनि खे कहिड़ी ख़बर मर्ज़ जी, त कहिड़े ही मर्ज़ जी बीमार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, ॾेखारण तबीबनि खे बेकार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ। चरी थी नचा थी तुंहिंजे घर अॻियां, चरी थी नचा थी तुंहिंजे घर अॻियां, शमा थी जला थी
दर अॻियां क्षमा थी जला थी तुंहिंजे कर अॻियां वॼाई का अहिड़ी तो धुनकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आ ॾेखारण तबीबन खे बेकार आ ॾेखारण तबीबन खे बेकार आ मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार 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 आ क्या बात है जबरदस्त ॾिसो केॾी कमाल जी मेलोडी आहे फौजिया सुमरो जी हा शाइरी बि कमाल आहे शाइरी ते तव्हां गौर कयो त छा अल्फाज आहिनि छा फौजिया सुमरो जी हिकिड़ी शइ तमामु मूंखे सुठी लॻंदी हिन जेके बि गाना जेके ट्रिब्यूट कयईं या जेके हिन पंहिंजा गाना ॻाया उहे उन टाइम में बि ज़बरदस्त फेमस थिया वरी पोइ बि ॾाढा फेमस थिया तंहिंमें अञा ताईं हलनि पिया हाणे अले मुंहिंजा मारूड़ा खोड़ सारनि सिंगर्स ॻायो आहे पर जेको फौजिया सुमरो अले मुंहिंजा मारूड़ा जो ट्रेंड विझो वरी उनखे पोइ शाज़िया ख़ुश्क पंहिंजे तरीक़े सां उनखे छा चवंदा आहिनि त अञा उनखे इम्प्रोवाइज़ कयईं सो हिन फौजिया सुमरो जा बि गाना मुख़्तलिफ़ फीमेल सिंगर्स मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते हिनखे गाननि खे परफॉर्म कयो शाइरी कमाल आहे उहे त चऊं पिया त इहे शाइर अलाए केॾा विया हलिया आहिनि ये शायर ये मौसीकार ये कंपोजर हां बिल्कुल ये वापस अचो भाई के त कुंड में लिखी हां ये कुंड में कोन लिखियल ये घर वही रहे हैं मायूसी निकरदा नहीं असा उन्हनि खे चऊं था त महिरबानी करे बिल्कुल अचो ई तव्हां जे लाइ केटीएन जो प्लेटफॉर्म हमेशा रेडी आहे जेतिरा बि असांजा सीनियर बिल्कुल सीनियर असांजा कंपोजर्स हुजनि हाणे ख़बर अथव मसइलो छा पियो थिए त हाणे शाइर जेके हिन दौर जा जेके शाइर आहिनि उहे कंपोजर बि थी विया आहिनि शाइर जेको शाइरी लिखंदो उहे सिंगर बि थी विया आहिनि वो हां सिंगर भी थी रहे कोई माण्हू आहे जेको सब कम करे सब कम माने वन मैन आर्मी थी आहिनि सब न सब कम असी पाण कंदासीं सब कुछ कयो लेकिन ई एड़ा माण्हू पाण खे भुली वेंदा आहिनि त असल में टैलेंट मूं में आहे छा बिल्कुल बिल्कुल ऐं असां त वरी चवंदासीं त असांजा दरवाज़ा तव्हांजे लाइ खुलियल आहिनि ऐं अॼु जे प्रोग्राम में तव्हां जेतिरियूं बि असांखे फरमाइशूं कयूं असां तक़रीबन कोशिशि कयूंसीं त तव्हांजूं सभु फरमाइशूं पूरियूं कयूं ऐं कोशिशि कईसीं त इंशाअल्लाह वरी नेक्स्ट प्रोग्राम बि थींदो उन में बि असीं कोशिशि कंदासीं तव्हांजूं सभु फरमाइशूं जेके तव्हां ओॾी महिल असांखे अवेलेबल हुजनि असां वटि त असीं तव्हां जे साम्हूं पेश करे सघूं लास्ट गानो आहे अॼु जे असांजे सिरी रात जो सो अॼु जे हिन एपिसोड जो ऐं लास्ट गानो अॼु फरज़ाना तव्हां छा ॿुधाईंदा ॾाढो सुठो सॉन्ग आहे मस्त नज़रों से अल्लाह बचाए अरे जबरदस्त मस्त नज़रों से अल्लाह बचाए पर उन खां पहिरीं तव्हां सभु जिथे बि आहियो अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां फीडबैक ज़रूरु ॾिजो असांजे सोशल मीडिया जे पेजिस ते असांजे यूट्यूब चैनल ते असांजे पेजिस ते त अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो ऐं कमेंट ज़रूरु ॾिजो तेसिताणी मूंखे बि इजाज़त ॾियो लास्ट में इजाज़त पर गानो ॿुधी पोइ टीवियूं बंदि कजो ईअं न वञिजो बिल्कुलु त ख़ुदा हाफ़िज़ जी फरज़ाना मस्त नजरों से अल्लाह बचाए मस्त नजरों से अल्लाह बचाए मैं जवानों से अल्लाह बचाए मस्त नजरों से अल्लाह बचाए मस्त नजरों से अल्लाह बचाए मैं जवानों से अल्लाह बचाए मस्त नजरों से अल्लाह बचाए मैं जवानों से अल्लाह बचाए
लेते हैं, लूट लेते हैं, लूट लेते हैं ये मुस्कुरा कर, लूट लेते हैं ये मुस्कुरा कर। इनकी चालों से अल्लाह बचाए, हंसे नजरों से अल्लाह बचाए, मैं जबानों से अल्लाह बचाए, हंसे नजरों से अल्लाह बचाए, मैं जबानों से अल्लाह बचाए। इनकी फितरत में है बेवफाई, इनकी फितरत में है बेवफाई, जानती है ये सारी खुदाई। कोई चा अच्छे अच्छों को, अच्छे अच्छों को, अच्छे अच्छों को देते हैं धोखा, अच्छे अच्छों को देते हैं धोखा, भोले भालों से अल्लाह बचाए, अच्छे अच्छों को देते हैं धोखा, भोले भालों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबानों से अल्लाह बचाए, मस्त नजरों से अल्लाह बचाए, मैं जबानों से अल्लाह बचाए। हर बला सर पे, हर बला सर पे, हर बला